नाज़रीन, सिंध जे ॾाहे नाले वारे शाइर मरहूम अब्दुल हकीम अरशद सां 2015 में दरगाह पीर ज़ाकरी सकरण जे अङण ते सिंध जे नाले वारी तारीख़दां सैयद मोहम्मद मुनीर शाह ज़ाकरी पारां तारीख़ी ऐं न विसरंदड़ कयल कचहरी ऐं कचहरीअ में सैयद मुनीर शाह ज़ाकरी, अदीब मरहूम मीर मोहम्मद पीरज़ादो, माणक मला, अली नवाज़ ॾाहिरी, असगर तना, मीडिया सेंटर सदर कुर्बान उमराणी ऐं ॿिया दोस्त पिणु मौजूदु हुआ। वधीक ॾिसंदा SMC न्यूज़ ते हिसो पहिरियों। रिपोर्ट कुर्बान उमराणी। किताब गुम थी विया। मूं बशीर साहब खे हिकु दफ़ो मूं कयो फ़ोन सरफराज़ खे, सरफराज़ चयो त आऊं वॾे वटि वठी वञा त मूंखे ख़बर न वॾो वारा कंहिंखे था चवनि मुंहिंजो वॾो केरु आहे? बशीर साहब। बशीर साहब खे चयो त अब्दुल हकीम, हुनजो को नालो ॿुधल हो, मुलाक़ात मुंहिंजी कान आई। असीं फ़क़ीर माण्हू पंहिंजे गोदड़ीअ में गुमसुम। बशीर साहब चयोसीं तव्हांजो नालो असां ॿुधो आहे, तमामु सुठा इंकलाबी शाइर। मूंखे साईं मूंखे हिकिड़ी शिकायत आहे। हा, 3 ॾींहंनि में कराची में आयो, अलाए 10 लख माण्हू गॾु कया ईअं आयो न हिकिड़ो दफ़ो। आख़िरी दफ़ो हुन खां पोइ सुतत मरी वियो। हा, न उन खां अॻु में मुंहिंजे इन फ़ोन खां अॻु में मूं चयो मूंखे साईं हिकिड़ी ॻाल्हि जो ॾुखु आहे, जो मूं जहिड़े माण्हूअ खे GM सैद जे किताबनि जी ज़रूरत पई आहे ऐं मूं लाड़काणी ताईं माण्हुनि खे फ़ोन कयां त यार फलाणा फलाणा किताब ॾिसो आहे न, त अच्छा कंहिं स्टार ते GM सैद जो किताब कोन्हे छो? हिकिड़ो वक़्तु हूंदो हो जॾहिं स्टारनि ते साईं जा किताब हूंदा, छा पढ़ण वारा मरी विया या तव्हांजो ध्यानु कोन्हे? तव्हांजा कारकुननि खे इहा नज़रियाती तालीम ई कान था ॾियो था। हा, पोइ मूं हुनखे चयोसीं तव्हांजा 10 लख माण्हू कराची में आया हुआ। हा, तव्हां हिकिड़ो रुपयो रखो हुननि ते चंडो। हा, 10 लख रुपया तव्हांखे चंडो मिलंदो। उन मां साईं जो आख़िरी किताबु ज़बरदस्त किताबु आहे, ज़बरदस्त किताबु आहे, सिंधूअ जी साझा। उन जो पहिरियों चैप्टर तमामु सस्ती क़ीमत ते 5 रुपयनि में को 8-10 हज़ार कापियूं छपरायो, कारकुननि ताईं पहुचायो। उन्हनि खे चयो त स्टडी सर्कल्स ठाहिनि, हीउ सॼो पहिरियों चैप्टर पढ़नि, वरी उन मां जेका रिकवरी थिए ॿियो चैप्टर, टियों चोथों। ख़बर त पए नौजवान खे त हुन छा चयो, छा सोचियो। पोइ मूंखे वॾी मुश्किल सां किथां पोइ ख़बर हैदराबाद में मिलनि था पर उहे महांगा। बहरहाल मूं कुझु न कुझु पोइ वरिता किताब। ॿुधो त वॾी ट्रेजडी आहे त माण्हुनि खे अंधो रखो, पंहिंजो कमु करो। उहा नज़रियाती तालीम उहो जेको हिन शख़्स पढ़िया, ॿुधो न, वेही ॻाल्हियूं कंदो हुओ अतार जूं इन्हनि जूं, यादि आहिनि तव्हांखे साईं GM सैद? हा, कंदो बिल्कुलु शम ऐं अतार वारी ॻाल्हि ॿुधाई हुई। हा, त शम चओ त हिकिड़ो दफ़ो उहा ॻाल्हि हीअं ॿुधाई असांखे, साईं बि हो राति जो अलाए कहिड़े 10-11 थिया हुआ, सियारो हो, साईं वेठो, पोइ अलाए कीअं ॻाल्हि ॿुधाई कंहिं मौज़ूअ ते हलंदे अतार जी, त चई त अतार हिकिड़ी किसो लिखियो आहे त हिकिड़ो दफ़ो पतंगनि मीटिंग कई। पतंग हूंदा आहिनि न, इहे बटन ते जेके हूंदा आहिनि, हा, उन्हनि मीटिंग कई। ऐं मीटिंग में रुॻी शमा जे हुस्न जी तारीफ़, यार शमा अहिड़ी, शमा अहिड़ी, शमा अहिड़ी। साईं GM सैद, साईं जी उमिरि मूंखे यादि आहे त हो ताज इहे सभु, त शमा अहिड़ी, शमा अहिड़ी, शमा जी सूंहं हीअं आहे, हाय मूंखे मिली वञे त बसि। पतंग कॉन्फ्रेंस कई, हिकिड़ो पोड़ो पतंग वेठो हो, उन चयो यार ॻाल्हि तो ॿुधो, हेॾी रुॻो हिते ॿाहिरि वेठा हिते ज़खी हणो, हा, ॿाहिरि वेठा हिते हणो, भला हा मां वञी ॾिसी अचे, मूंखे ॿुधाए त आहे कहिड़ी। आयो हिकिड़ो पतंग उॾामंदो, शमा वरी जीअं वेझो आयो न, हा, लॻुसि त मोटी आई।
पुछेसि ऐं उहो त सारे थी वञा मोटिया ईअं ॿियो विसरियो टियों वियो ईअं हिकिड़ो पतंग वियो सो वञण साण वञी पंहिंजो पाण खे उछली चमड़ ते उछली काफ़ी देरि थी वई उहो पतंग जेको न मोटियो त चई भाउ हुनजी ॻोल्हा कयो वञनि था भाउ हुनजा खंभ सड़िया पिया मोटी अची वञी पोरे पतंग खे चयो त उहो त साईं सारे छॾियो क्षमा खे सुञातो क्षमा खे सुञातो जेको इश्क आहे उहा ॿी शइ आहे ऐं रस्म परस्ती ऐं हीउ जेको ॾेखाव आहे उहा ॿी शइ आहे उहो हक़ीक़ी इश्क पैदा करणु खपे पढ़ो तारीख़ पढ़ो क़ौमनि जी तारीख़ पढ़ो साईं तव्हां त इंग्लिश ॼाणो था ॿुधो न तव्हां पढ़ो ॿुधो न तव्हां हू कहिड़ो तारीख़ जो वॾे में वॾो 20वीं सदीअ जो आलिम हो सच हीअ जेके आहिनि न हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी अॼु चवां थो भली कहिड़े नाराज़ न थिजो ॿुधो न आहे कड़ी ॻाल्हि उहा इहा आहे त हीउ तनाज़ दिलि बका जो दौरु आहे दिलि बका साईं जी से चवंदो यादि आहे तव्हां तनाज़ दिलि बका साईं खे यादि हूंदो हा ॿ कुवतूं आहिनि हिकिड़ियूं मुर्द कुवतूं आहिनि हिकिड़ियूं उहे जिन में ज़िंदगीअ जी नशो नुमा इर्तिका अॻिते वधण जी कुवत आहे इन्हनि ॿिन्ही जो हिन साइंस बि असांखे अची ॿुधाए डार्विन जो नज़रियो ई थो ॿुधाए ऐं तारीख़ बि असांखे इहो थी ॿुधाए ॿ कुवतुनि जो पाण में हमेशह तसादुम रहियो आहे उन में छा थो थिए क़ुर शरीफ़ इहा ॻाल्हि थो ॿुधाए उनखे हू अल हक़ ऐं अल बातिल चवे थो अल बातिल जी बुनियादी अरबी में जेका बुनियादी लफ़्ज़ जी माना आहे त उहो अमल जंहिंजो को बि नतीजो न निकिरे जंहिं ॻाल्हि तव्हां तमना खणी इहो अमल कयो पिया पाणीअ खे विलोड़ियो सुबुह खां वठी 24 कलाक मखणु कोन निकिरे अल हक़ उन जे मुक़ाबले में उहो चइजो अल हक़ उहा कुवत जेका पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे ऐं इत्तिक़ा पज़ीर जहिड़ी वारा हिकिड़ी नंढड़ी चकी हुई हिनखे पोखियो वेंदो अॼु हिन शिकिरी आहे ॿुधो पंहिंजो पाण खे साबित करे ॾेखारे अॻिते हली ज़मानो मञे उनखे इहो हिननि में टका हलंदो थो अचे त हुन कहिड़ो आहे टाइम बि तारीख़ ते किताब लिखिया 60 तहज़ीब जो उन मुताले कयो 60 तहज़ीबूं दुनिया जूं उन मुताले कयो उन खां पोइ 60 क़ौमनि में वञी रहियो आहे उन खां पोइ किताब लिखियो आहे मूंखे रोची राम हिकिड़ो माण्हू मिलियो जंहिं चयो त मूं पढ़ियो अलामा परेश ते उन जा हवाला ॾींदो हो ॾाढा इहे माण्हू पढ़नि था त जेको लिटरेचर जेको इल्मु असांखे उर्दू में मिले थो उन जे मुक़ाबले में 80-100 साल पहुचा भली कल्ह बि का हींअर मालिक चयो पिए कॉन्फ्रेंस पे थी हिते या को इहो ईअं हाणे कड़ियूं ॻाल्हियूं आहिनि नाराज़ में थिजो चवंदो त यार हीअ असांखे वरी बि मायूस करण वारे वारा छा पर ॻाल्हि इहा आहे त हुननि माण्हुनि महिनत कई ॿुधो न बाक़ाइदे पढ़िया मूंखे सिंध में रोची राम हिकिड़ो माण्हू मिलियो चई त साईं मूं लाइब्रेरीअ खे बंदि करे ऐं उते सिंध यूनिवर्सिटी जी लाइब्रेरीअ में अहिड़ा किथे उते इहो किताबु पढ़ो साईं जेम्स हेयर पढ़ो ब्रेक पार्ट जो किताबु आहे तश्कील इंसानियत द मेकिंग एंड होम्योनिटी मूंसां उते ॻाल्हि कई त साईं चयो त इहो तव्हांखे पढ़णु खपे मूं चयोसि मूं पढ़ियो आहे मूं वटि चीचो पढ़ियो आहे चयो हा छो त पर उन जा हवाला ॾींदो हो त हाणे हू त इंग्लिश में आहे ॿुधो न त हीअ शयूं पढ़ो क़ौमूं टुटनि थियूं छो थियूं टुटनि
क़ौमूं जेकी आहिनि हा मुहज़ब क़ौमूं सुधीरल क़ौमूं टुटी वयूं छो टुटियूं इनखे इल्लत छा आहे सबबु छा आहे क़ुर पाक पहिरियों किताबु आहे जेको इन सबब खे बयानु थो करे फ़क़ति तारीख़ बयानु नथो करे वाक़ियात बयानु नथो करे मुग़लनि जो ज़वाल छो ऐं मूं वटि आहे किताबु ॿुधो न लिखे थो उहो राइटर थो लिखे पंजाब जो राइटर आहे को इब्राहिम जोए खां मिलियो हो लिखे किताबु अंग्रेजीअ में पोइ हुन उर्दू तर्जुमो कयो मौलाना इस्माइल ज़बी मुग़लनि जो ज़वाल कीअं आयो ॿुधो न छो आयो चए थो त 16वीं सदी ईस्वीअ में जॾहिं यूरोप जेको आहे उते ऑक्सफोर्ड ऐं ॿियो अलाए कहिड़ो मुल्क उते यूनिवर्सिटियुनि जा बुनियाद पे खया उन वक़्तु असांजे हिंदुस्तान में तबला सारंगियूं अमीर खुसरा ऐं ॿिया जेके हुआ ग़िलमान उन्हनि जा ऐं शराब जूं बोतलूं ऐं औरतूं इहे पिए हलियूं 100 ज़ालूं हिकिड़े हिकिड़े घर में इहे सीधी ग़ुलाम वग़ैरह इहो सिस्टम चए थो त इहा शइ हुई जंहिं हू आया अंग्रेज़ आया असीं नंढी हूंदी चवंदा हुआसीं ॾाढा ख़राबु आहे हरामी आहे बदमाश आहे हीअं उहो पर असां कॾहिं कॾहिं आउं सोचीं थो हीअ रोड हीअ रस्ता हीअ सहूलियतूं ॿुधो हीअ टेलीफोन सिस्टम हीअ रेलवे सिस्टम हीअ पोस्ट ऑफिस सिस्टम हुननि अची ठाहियो ऐं असांजा हीअ सॻोरा मीर सॼो ॾींहुं खिल भोग मश्करी सीधी वेठा हूंदा वेठा हुनखे खिलाईंदा हुआ हाणे ॾाढी कड़ी ॻाल्हि हज़म छड़ी अहिड़ी करणी नाराज़ थी सघो था तव्हां पर आहे तमामु इहा कड़ी ॻाल्हि जेका तव्हां सां कयां थो असां वटि अञा ताईं साईं ज़ुल्म जी ॻाल्हि इहा आहे ॿुधो न कराची त छॾियो कराची में हिकिड़े स्कूल में आयुसि 5वीं क्लास जो उस्तादु हो नारे जो हो सिंधी त हुन में कमु हो मूंखे चयईं सुभाणे अची जाओ मूं वटि ॿुधो आयुसि स्कूल में 5वीं दर्जे जो 4 छोकिरा वेठा हुआ बोर्ड ते सिट बि सिधी कान हितां शुरू थी वञी हेठि पहुती ऐं छोकिरा उस्ताद सां उर्दू पिया ॻाल्हाइनि उस्ताद वरी छोकिरनि सां उर्दू पिया ॻाल्हाइनि क्ला स्कूल सिंधी 125 साल अॻे जो हिंदू जो ठहियलु स्कूल मूंखे ॾाढो मुंहिंजो थियो की साईं हिन जे घरनि में इहा ॿोली ऐं छा कयां फी ॾेई नथा सघनि प्राइवेट स्कूलनि में तंहिंजे करे हीअ वीचारा हिते सम्झ विषय में पइजी विया असां इल्म जा दुश्मन अकुल जा दुश्मन ॿई शयूं इल्म जा दुश्मन असांखे ईअं रखियो वियो आहे इन जे करे रखियो वियो आहे त उहो असांखे सुञाणनि न असली सूरत में असांखे ॾिसनि न जेकॾहिं असली सूरत में ॾिसंदा ऐं सम्झंदा त असांजा नाग ऐं दुश्मन ई आहिनि न त हू बेज़ार थी वेंदा असांखां हुनजी सॼी ख़ुदाई ख़तमु थी वेंदी तालीम सां ख़ुदा जो क़िस्म बिल्कुलु चवां रोज़ यूनिवर्सिटियुनि में धरणा बाइकाट ॿुधो न बाइकाट ऐं मूंखे माफ़ बि कजो ऐं हिकिड़ी ॿी बि कई ॻाल्हि त जॾहिं 9 महीना यूनिवर्सिटी बंदि हुई हिकिड़ो त थोरी फाटक वारो वाक़ियो पहिरीं त वाक़ई ग़लति न थियणु खपे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे जो इहो वाक़ियो कराए ऐं पोइ तव्हां यूनिवर्सिटियूं बंदि था करायो हाणे पुछूं था त बाबा हीअ मायूस थो करे हाणे छा थियो 9 महीना सिंध यूनिवर्सिटी बंदि हुई हिकिड़े साहिब का मीटिंग हुई किथे उते हिकिड़ो छोकिरो मूंखे मिलियो 17 सालनि जो चए फलाणे मीटिंग आहे वॾाई पियो वञा मूं चयो तूं पुछजांइ पंहिंजे अॻुवाण खां त 9 महीना यूनिवर्सिटी बंदि पेशावर यूनिवर्सिटी खुली पई आहे पेशावर यूनिवर्सिटी खुली पई आहे पंजाब यूनिवर्सिटी खुली पई आहे कोटा यूनिवर्सिटी खुली पई आहे ऐं तॾहिं ऐं हिते सिंध जे हीअ मासूम शागिर्द हारनि मज़दूरनि जा बचा अलाए कहिड़ियूं उमेदुनि हसरतूं खणी यूनिवर्सिटीअ में वीचारा पेट खे पथर ॿधी पंहिंजो औलाद मोकिलिनि था ऐं छो तव्हां इहो डायलॉग जवाब में जेको मूंखे पहुतो
असीं ग़ुलाम सिंध जा ग़ुलाम कामरा बनाइण नथा चाहियूं। ग़ुलाम सिंध जा ग़ुलाम कामरा बनाइण नथा चाहियूं। ॾाढो सुठो डायलॉग आहे, डायलॉग आहे, फ़क़ति फिल्मी डायलॉग आहे। उन जो नतीजो अॼुकल्ह इहो वञी निकितो आहे हींअर जो सची पुछो त प्राइमरी तालीम किथे किथे साईं हूंदी त हूंदी, उस्ताद ई मरी विया वीचारा, जेके पटियुनि ते लिखाईंदा हुआ, मश्कूं लिखाईंदा हुआ, सॼो ॾींहुं बोर्ड ते सिज रस्ते ताईं पढ़ाईंदा हुआ, विचीअ खां वठी सांझीअ ताईं खोड़ा यादि कराईंदा हुआ, बैत यादि कराईंदा हुआ, ज़बानी हिसाब ॾींदा हुआ, मरी विया वीचारा। यूनिवर्सिटीअ ताईं असांजी तालीम तबाह थी वई आहे। बाबा वक़्तु पंहिंजी घंटी वॼाए चुको आहे असांजो। ऐं होॾां हू कल्ह टे ॾींहं अल्ताफ़ सिंध रख जो बयानु पढ़ियो, नई यूनिवर्सिटी खुले थी बाबा सभिनी जे लाइ, हिंदू मुस्लमान बिना फ़र्क़ जे हिन में आज़ादु। ऐं हू जेका आहे सम्झो त हीउ जेको तनाज़ुर पका आहे उन में असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो पए त मुखालिफ़ किथे पहुतो आहे, असीं किथे, असीं आहियूं किथे। ड्राड़ूं ॿटाकूं ॿुधो न ऐं ॻाल्हियूं ॿुधो पंहिंजी जाइ ते, पर बाबा तूं आहीं किथे। त हीअ बेफ़ार जा इहे किताब असांखे ॿुधाइनि था यहूदी क़ौम छा हुई, कीअं उभरी, कीअं असां। मूं साईं मिरवानी तव्हांखे यादि हो न हिकिड़ो दफ़ो यादवी संगत में आयो, हुनजो जुइस महर जे किताब जो तारफ़ करायो, मोहब्बत का इनकलाब। हाँ, मोहब्बत का इनकलाब। मुंहिंजो ही नओं किताब मूं पढ़ियो आहे ऐं उन में अखियूं खोले छॾियूं। चए थो त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम यहूदियुनि जी ग़लती, बुनियादी यहूदियुनि जी ग़लती, ऐं उन खां पोइ वरी हू ॿुधाए थो त हीअ उभरी कीअं, पहिरें सवालीअ जा 10 सबब वठी ॿुधाए, ऐं उन खां पोइ वरी हीअ उभरी कीअं। त चए थो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम हिननि खे वठी आयो, नीर पार करे हिकिड़ो मैदान हो, उते अलाह ताला चयो त हीउ फलाणो मुल्क अथव, उतां खां 10 ॾींहंनि जो पंधु, वञो इहो मुल्क मूं तव्हांजे क़िस्मत में, तव्हांजे तक़दीर में लिखी छॾियो आहे। मुक़ाबिलो थींदो, हू माण्हू मुक़ाबिलो कंदा, उते ज़रात आहे, उते फ़सुल आहिनि, क़ुर शरीफ़ में तव्हां पढ़ियो हूंदो सॼो, उते बाग़ात आहिनि, उते तमामु सहूलियतूं आहिनि, ऐं अव्हांजे लाइ मूं इहो मुल्क मुक़दर में लिखी छॾियो आहे, ऐं वञो। हू अची एहतिजाज करणु लॻा, मूंसां असीं त फाथा आहियूं अची। चए थो उहो 10 ॾींहंनि जो पंध ते उते न विया, 40 साल हो हिकिड़ो मैदान उते पे फिरिया, गोल दाइरे जे अंदरि, रोज़ एहतिजाज, रोज़ शिकायतूं। 40 सालनि खां पोइ जॾहिं उहो बदबख़्त नस्ल मरी वियो, उन खां ग़ुलामाना ज़हनियत वारो, उन खां पोइ ॿिया नवां छोकिरा पैदा थिया, पोइ उन्हनि वञी उहो मुल्क हासिलु कयो आहे, ऐं उतां पोइ उतां ई बादशाही मिली आहे। त असां वटि 60-70 साल 1947 खां वठी एहतिजाज एहतिजाज, प्रेस कॉन्फ्रेंसूं, तकरीरूं, बाइकाट थिए छा थो। बाबा को ॿियो तरीक़ो बि सोचियो, ॿियो बि को तरीक़ो सोचियो, पर जेकॾहिं हिकिड़ो तरीक़ो इंसान जो नाकामयाबु वञे थो त ज़रूरी न आहे न, ॿियो तरीक़ो सोचियो। नौजवाननि खे बसि इहो मिसगाइड कयो थो वञे, ॿुधो ग़लति रहनुमाई कई थी वञे हुननि जी, ॿुधो न, हुननि खे इल्म फ़िक्र शऊर ॾांहुं। हीउ वीचारा यूनिवर्सिटी जा हिकिड़ो अगरि आयो अहमद, हाणे छा आहे रोज़ु हीउ ॾिसंदो कहिड़ी नूं या ॿिया केतिरा छोकिरा मुमकिन आया हुजनि, हीउ वीचारा ग़रीबनि जा ॿार, माण्हू पंहिंजे पेटनि खे पथर ॿधी मोकिलीनि था त माना हीउ इल्मु हासिलु कनि, इहे न आहे। जेको यूनिवर्सिटी में वधि हूंदो, लफ़ाज़ी कंदड़, तकरीरूं कंदड़, लॿारूं हणंदड़ हूंदो न, उहो पछाड़ियूं पोइ निकिरी ॿाहिरि चेयरमैन थी थो वञे। त जेसि ताईं इन चेयरमैन ख़तमु न थिया, सवी चेयरमैन आहिनि,
क़ौम हिकिड़ी, सिंधी हिकिड़ी, सिंधी क़ौम हिकिड़ी। ॿुधो ऐं GM सैद हिकिड़ो उन नाले ते सियासत कंदड़ इहे सभी चेयरमैन जेसिताईं चेयरमैनशिप जूं कुर्सियूं न खसबियूं न, जॾहिं टुटंदा अची पोइ साईं अरशद हाणे छा करे भला। साईं मीर मोहन हाणे ॿुधाए असांखे लेक्चर ॾे त हाणे असीं छा कयूं। ॻाल्हि इहा आहे। ॿियो पासे हिकिड़ो सियासत जो ॿियो त अदीबनि बि त दावा कई न त पंहिंजे इल्मु शाइरी उन जे ज़रिए क़ौम खे बदिलाए। उहो छा आहे जज़्बाती असीं सभु इंसान आहियूं न। उहो पासो बि त को एतिरो सगारो कोन थो। उहे बि शाइरियूं कयूं शहरनि में सभु उहो दौर हो हिकिड़ो जेको वञूनत वारो दौर हो। ॿुधो न केॾी ॿधी हुई, केॾो केॾियुनि सख़्त में सख़्तु हालतुनि में उहा मूंखे ख़बर आहे त